बोलो ना दादा, आजा 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 लील वण वेण दिया मदां ते हुंदा पेर न नहीं फिरियन ता सभिनी मेहरबानी से तमाम बड़ी मेहरबानी प्रोफेसर वलीउल्लाह वैस साहब जी ऐं सनाम खान कुरैशी साहब जी सिंध क़ौमी महाज़ सिंध जो चेयरमैन ऐं सिंध जे अरबेले लाले बशीर खान कुरैशी जो फज़ल सां गॾु आहे ऐं मां गुज़ारिश कंदुमि साईं सनाम खान कुरैशी खे तव्हां महिरबानी करे वक़्तु ॾेई ऐं सभिनी महफ़ूज़ पाणी मिलाए सॼे रोज़ महिमान जी अॻियां अरे लाइट तो पर कर इल्ताव लाइट पर कर इल्ताव जो चेयरमैन असां सां गॾु तकरीब में मौजूदु आहे मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे स्टेज ते अचनि ऐं असांजे सदारत जी सथ जी सूंह में इज़ाफ़ो कनि। मोहतरम सनाम खान कुरैशी साहब असल मोअज़्ज़िज़ इमाम जे सिंध क़ौमी महाज़ सिंध जो चेयरमैन असां गॾु आहे ऐं असांजे मोअज़्ज़िज़ महिमान सां गॾु स्टेज ते वेंदो असां उन्हनि खे पंहिंजी ॻाल्हाइण सां मददगार कयूं था यकीनन उन्हनि जी आमद सां असांजी तकरीब जो मान अञा बि मथां वधी वियो आहे ऐं मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम अमजद खान मैसर साहब ने कई हुए सिंध जी सूफ़ी सिंध जी सुञाणप अजल करे सनाम खान कुरैशी खे बड़ो वधे अमजद खान मैसर साहब जी सिंध क़ौमी महाज़ सिंध जो सीनियर वाइस चेयरमैन जसम जे फरमान मोहतरम